वेलकम बैक नाज़रीन। ख़बर हमारे साथ शेयर करनासी। मासूम निगरी गैस्ट्रो वेगे फौत थी वई। मीरपुर बुरड़ो में गैस्ट्रो वेगे मासूम निगरी फौत थी वई है। गैस्ट्रो में मुब्तला 2 वरनि जी ताहिरा बतूल फौत थी वई। मासूम निगरी गैस्ट्रो वेगे फौत थी वई है। मीरपुर बुरड़ो में गैस्ट्रो वेगे मासूम निगरी फौत थी वई है। गैस्ट्रो में मुब्तला 2 वरनि जी ताहिरा बतूल फौत थी वई है। मीरपुर बुरड़ो में गैस्ट्रो वेगे मासूम निगरी फौत थी वई है। तफ़सील मालूम कनासी अब्दुल लतीफ़ खां। जी अब्दुल लतीफ़, छा तफ़सील आहे हिन जी? जी बिल्कुल साथ मीरपुर बुलो शहर में 2 वरनि जी मासूम निगरी ताहिरा बतूल दिया मोहम्मद अमीन बुलो गैस्ट्रो वेगे फौत थी है। वासन जो चवण आहे त निगरी अस्पताल में दाख़िल हुई जंहिं सां गैस्ट्रो सबबि फौत थी वियो। जी साईं। ठीक है, वरी मेहरबानी अब्दुल लतीफ़ अपडेट करण जे लाइ।